वदीन मां ख़बर आवाज़ शेयर कंदासीं। वदीन वेझे अस्पताल में बिजली जी शॉर्ट सर्किट सबब बाहि लगी वई आहे। मरीज़ ने अमले में बाहि पइजी वई। टंडो बागो जी अस्पताल में बिजली जे शॉर्ट सर्किट मां अस्पताल के बाहि लॻण सबब मरीज़ ने अमले में बाहि पइजी वई। बाहि लॻण सबब इंतजामिया पारां अस्पताल मां मरीज़न के ॿाहिरि कढियो वियो। टंडो बागो जे फायर ब्रिगेड ख़राब हुजण सबब तलार ऐं वदीन मां फायर ब्रिगेड तलब कयूं वयूं आहिनि। वदीन मां ख़बर आवाज़ शेयर कई पिया। वदीन वेझे अस्पताल में बिजली जे शॉर्ट सर्किट सबब बाहि लगी वई आहे। मरीज़ ने अमले में बाहि पइजी वई। टंडो बागो जी अस्पताल में बिजली जे शॉर्ट सर्किट मां अस्पताल के बाहि लॻण सबब मरीज़न ऐं अमले में बाहि पइजी वई। बाहि लॻण सबब इंतजामिया पारां अस्पताल मां मरीज़न के ॿाहिरि कढियो वियो। टंडो बागो जी फायर ब्रिगेड ख़राब हुजण सबब तलार ऐं वदीन मां फायर ब्रिगेड तलब कयूं वयूं आहिनि। वदीन वेझे अस्पताल में बिजली शॉर्ट सर्किट सबब बाहि लगी वई आहे। मरीज़ ने अमले में बाहि पइजी वई। टंडो बागो जी अस्पताल में बिजली जे शॉर्ट सर्किट मां अस्पताल के बाहि लॻण सबब मरीज़ ने अमले में बाहि पइजी वई। वदीन मां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। अली मोहम्मद चाणी खां। जी अली मोहम्मद आगाह कजो। टंडो बागो सरकारी अस्पताल में ओचितो बिजली जो जेको सर्किट शॉर्ट थियण करे बाहि लगी वई। बाहि लॻण खां पोइ जेके हुते मौजूद मरीज़ हुआ ऐं जेके डॉक्टर उन्हनि बाहि पइजी वई। जॾहिं त ॿिए तरफ़ जेको आहे सो टंडो बागो जो फायर ब्रिगेड ख़राब हुजण खां पोइ वदीन तलार मां फायर ब्रिगेड घुरायो वियो ऐं जेको आहे सो हुते जेके मरीज़ हुआ या जेके डॉक्टर उन्हनि खे ॿाहिरि कढियो वियो। उन मरीज़ जेके आहिनि उन्हनि खे जेको आहे सो इलाज दौरान जेके इन अस्पताल में दाख़िल आहे उन्हनि खे ॿाहिरि कढियो वियो। जॾहिं त वदीन ऐं तलार खां पैची फायर ब्रिगेड जेको आहे वधीक बाहि जेका आहे सा जेको आहे सो हुन ते कंट्रोल करे वरितो आहे। हिन वक़्तु जेको आहे सो बाहि खे जेको विसाए वियो आहे। जी मेहरबानी अली मोहम्मद चाणी तफ़सीलनि जे लाइ।